दुआ ज़रा केस में हर ॾींहुं नवां नवां इंकिशाफ़ ऐं दावाऊं साम्हूं ईंदियूं रहनि थियूं ऐं हाणे इहा दवा कई पई वञे त दुआ ज़रा खे शैला रज़ा पारां धमकियूं ॾिनियूं वयूं। दुआ ज़रा ऐं ज़हीर जो शादी खां पोइ पहिरियों इंटरव्यू कंदड़ यूट्यूबर ज़ुनैरा महम पीपुल्स पार्टी जी अॻुवाण शैला रज़ा ते गंभीर इल्ज़ाम लॻाए छॾिया आहिनि। हिक प्रेस कॉन्फ्रेंस में ज़ुनैरा महम चयो आहे त जॾहिं दुआ ज़रा सां पहिरियों भेरो मिलियसि त हुन मूंखे चयो त मूंखे मदद घुर्जे। इन बयान बाबति दुआ जूं सहियूं बि मौजूदु आहिनि, जंहिंमें दुआ मूंखे चयो हो त शैला रज़ा तरफ़ां कराची जे शेल्टर होम में मूं ते टार्चर कयो वेंदो रहियो। ज़ुनैरा मूजिबि दुआ मूंखे ॿुधायो त शैला रज़ा मूं वटि 3 कलाक वेठी हूंदी हुई ऐं ख़तरनाक ॻाल्हियूं कंदी हुई। ज़ुनैरा इल्ज़ाम लॻायो त शैला रज़ा दुआ खे चवंदी हुई त तुंहिंजो पीउ हिन केस में पैसा ख़र्च न पियो करे, मां करे रही आहियां। हुन चयो त शैला रज़ा कहिड़ी हैसियत सां दुआ ज़रा केस ते पैसा ख़र्च करे रही हुई। हू इन खां अॻु बि सरेआम पंहिंजनि बयाननि में चई चुकी आहे त मां अञा जेर ई आहियां, छोकिरी खे पीउ ॾांहुं मोकिलींदसि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।